पार्लियामेंट मेंबरनि जी ताहयत नाअहली बाबत अदालती फ़ैसिले ते अमल थींदो या इलेक्शन एक्ट ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 7 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी हलाईंदी। बेंच में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस यहिया आफरीदी, अमीनुद्दीन खान, जमाल खान मंदोखैल, मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस मुसरत हिलाली शामिल। सुप्रीम कोर्ट अदालती फ़ैसिले ते इलेक्शन एक्ट में तज़ाद ते नोटिस वरितो हो। केस जी ॿुधणी अॼु सुबुह 11:30 वॻे थींदी। वज़ीर-ए-आज़म अनवारुल्लाह काकड़ चयो आहे त भारतीय पैसे ते हलंदड़ हथियारबंद तंज़ीमूं मुल्क टोड़ण चाहिनि थियूं। पाकिस्तान रियासत जी जंग विढ़ी रहियो आहे। रियासत जी झड़ो बलो तंज़ीमुनि न दहशतगर्दनि सां आहे। 98% बलोच साण गॾु आहिनि। हथियारबंद दहशतगर्दी खे जिदोजहद चवनि था। जिन माण्हुनि खे उन्हनि जी हिमायत करणी आहे उहे हथियारबंद तंज़ीमुनि जी कैंप ज्वाइन कनि। एहतजाज जी आड़ में दहशतगर्दी जी हिमायत कंदड़नि खे क़बूल न कयो वेंदो। इलेक्शन थींदी ऐं चूंडुनि खे पुरअमन बणायो वेंदो। सेनेट तरफ़ां फ़ौज ख़िलाफ़ नाकारी वावेला कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾियण जो ठहराउ मंज़ूर। ठहराउ में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सोशल मीडिया ते फ़ौज ख़िलाफ़ नाकारी वावेला कई पई वञे। पाक फ़ौज ख़िलाफ़ वावेला कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध, पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि कोहीड़े जो राॼ बरक़रार। नज़र जी हद घटिजी वई। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ ऐं क़ौमी शाहराह ट्रैफ़िक लाइ बंदि। M1 पिशावर खां बुरहान ताईं बंदि कयो वियो। मुल्तान खां रोहड़ी ताईं मोटरवे हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ बंदि आहे। स्वात एक्सप्रेस वे खे कर्नल शेर खान खां इस्माइलिया ताईं बंदि कयो वियो। मोटरवे पुलिस पारां ड्राइवरनि खे फॉग लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत। तर्जुमान जो चवणु आहे त शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। गज़ा में इसराइली फ़ौजी बमबारी जो सिलसिलो बंदि न थियो। जबालिया, मगाज़ी, नसीरात कैंपुनि ते इसराइली जहाज़नि जा हमला। वधीक 180 फ़लस्तीनी शहीद। केतिराई ज़ख़्मी। यहूदी फ़ौजी हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो तादाद 22,000 ताईं पहुची वियो। 57,500 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फ़ौज पारां सॼो साल गज़ा में जंग जारी रखण जी धमकी। फ़लस्तीनी मज़ामती तंज़ीम अल-क़साम ब्रिगेड पारां 16 यहूदी फ़ौजी मारिजण जी दावा। तर्जुमान जो चवणु आहे त 4 ॾींहनि में 42 फ़ौजी मिशन सर अंजाम ॾिना, जंहिं में क़तर इसराइली फ़ौजियूं गाॾियूं तबाह कयूं। अल-क़साम ब्रिगेड पारां बोरेज कैंप में फ़ौजी गाॾियुनि खे निशानो बणाइण वारी वीडियो जारी। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी इंतजामिया जो कोरोना टेस्टुनि समेत ॿियनि ख़र्चनि जी मद में 1 अरब 96 करोड़ रुपयनि जो मेगा करप्शन जो स्कैंडल साम्हूं अची वियो। 55 करोड़ रुपया बाक़ायदा मंज़ूरी खां अॻु ई कढाए विराइण जो इंकिशाफ। सिंध टीवी न्यूज़ जी इन्वेस्टिगेशन सेल मेगा करप्शन स्कैंडल जे इंकशाफनि ते ॿधल जांच रिपोर्ट हथ करे वरिती। ज़रियुनि जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत जे आख़िरी ॾियारनि में 1 अरब 96 करोड़नि जी डिमांड थी। VC ज़रिए सिहत खाते खां ख़र्चनि जी डिमांड कई वई। समरी तडुके वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे मोकिली वई। अॻूणी वॾे वज़ीर मुराद अली शाह दॿाउ ते सही कई। करप्शन जे बुड़क पवण ते मुराद अली शाह जांच जो हुकुम बि ॾिनो। दादू भरिसां हेतम जतोई फाटक वटि रेंजर्स जी गाॾी ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग। 2 एहलकार ज़ख़्मी। ज़ख़्मी एहलकारनि में लायंस नाइक शरीफ ऐं ड्राइवर उस्मान शामिल। हैदराबाद इस्पताल मुंतक़िल। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची हमले आवरनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। ऑस्ट्रेलवी वज़ीर-ए-आज़म पारां सिडनी में मौजूद पाकिस्तानी क्रिकेट टीम जे मान में आजाणो। पाकिस्तानी रांदीगरनि सां गॾु ज़का अशरफ ऐं CEO सलमान नसीर बि शरीक। ऑस्ट्रेलवी वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त खेसि उमेद आहे त पाकिस्तानी टीम मेलबर्न वांगुरु सिडनी में बि सुठी रांदि खेॾंदी।